ॾहें दर्जे जी 17 साला शागिर्दियाणी गौरी लोहाणू पुरसरार नमूने गुम वारसनि पारां अगवा जो शक। हिंदू पंचायत जो एहतजाज। शहदादपुर मां 10हें दर्जे जी 17 साला शागिर्दियाणी गौरी लोहाणू पुरसरार नमूने गुम थी वई आहे, जंहिं बाद वारसनि पारां निंगरीअ जे अगवा थियण जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। वाक़े ख़िलाफ़ हिंदू पंचायत ऐं वारसनि पारां एहतजाज कंदे निंगरीअ जी फौरी बाज़ियाबी ऐं शफ़ाफ़ जांच जो मुतालबो कयो वियो। एहतजाज कंदड़नि चयो त गौरी लोहाणू जी ओचिती गुमशुदगी सबबि ख़ानदान सख़्त परेशान ऐं ज़हनी अज़ियत में मुब्तला आहे। हिननि इल्ज़ाम हयो त मामले खे संजीदगीअ सां वरितो वञे ऐं निंगरीअ जी बाज़ियाबीअ लाइ फौरी क़दम खंया वञनि। हिंदू पंचायत जे अॻुवाणनि ऐं वारसनि मुतालबो कयो त वाक़े जी हर रुख खां शफ़ाफ़ जांच कई वञे। जेकॾहिं अगवा जा अंसर शामिल आहिनि त जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार करे कानून जे कटाइड़े में आंदो वञे। हथ जोड़ा दीवान कमेटी हथ जोड़ कंदासीं प्यार सां कंदा 1 लाख कंदा बदी जो शहर बन गए वही दारूं बंदा करे वही दारूं शाम का हिते वेंदा आहियूं जीअं राति जो 3 बजे ताईं को असांखे रिस्पॉन्स मिलियो आहे। तव्हां वञो असां तव्हांखे मैसेज कंदासीं, तव्हां वञो घर। अॼु हिन वक़्त ताईं को भला पेशरफ़ थी आहे का सीडी आ रही आहे पर भला एतिरो चयो हिकिड़ी हक़ीक़त आहे, बचपन जी को सलाह हक़ीक़त आहे त पाकिस्तान में असांजो हिसो त आहे अछे रंग जो, पर नंढो मूले में ई कतल आहे। नंढो बसि अॻे ॾिनल आहे, दीवाननि खे ॾिनल आहे। कॾहिं नोट कयो आहे त अछे नंढे हिसे में ई ॾिनो आहे, मिलावटी उहो कंदो आहे नंढो मूले में ई कतल आहे। न्याणी जी उम्र घणी आहे, को शक वग़ैरह आहे, को कंहिंसां पुराणो मसइलो को मसइलो ई कोन हो। मां ताबदार कान्हे 15-16 साल उमिरि न्याणी पढ़ंदी स्कूल में मैट्रिक जो इम्तिहान ॾिनी, इम्तिहान में वई कोई मसइलो ज़रूरु आहे, रचना छोकिरीअ जो को मसइलो थियो, उन खां पोइ स्कूल वञण छॾे ॾिनो। एॾी दीदी मां बि तॾहिं मूंखां गॾिजी वई त मां विधत न कोन्हे।